ईंदे मोटे मेंदरा वदी झाड़ क्याय वरन होए वल्हा हुंद झटी मुंह जागाय त सुतीअ जी साञाय सोढा सिग्याई थिए। मोहम्मद राणे चवे थी त राणा जिन पेरनि ते हुन ते मोटी वे मूंखे जागाए करे पुछी था त सुतीअ जी साञाय सोढा सिग्याई थिए त मालूम त करियां ज मूंसां गॾु केरु आरामी हो। जॾहिं राणो आदि माठी जो आयो मुमल वटि त मुमल सां गॾु हुनजी भेण सुमल हिकु बिस्तर ते आरामी हुजे। राणो भुलियो भुलिजी करे लकुण पंहिंजो निशान तौर ते रखी करे मोटी वियो हलियो। जॾहिं मुमल खे जाग थी ॾिठाई त राणे जो लकुण पियो आहे सम्झी वई त राणो राति वियो का ॻुझी ॻाल्हि करे ऐं पोइ राणे ॾांहुं कासद मोकिलियईं नियाब मोकिलियईं त राणा रुसण घोरियो छॾ रेदाई मुंहिंजी मेट मेंदरा आक लॻलाई लिपेट जो लतीफ़ चए कामल कचाई कर माफ़ मदाई त सोढा सुखियाणी थिया। बहरहाल राणो त रुसियो मुमल काफ़ी कासद मोकिलिया त राणा तूं जीअं सम्झे पियो ईअं कोन्हे तूं मूंखे जागाए करे ख़बर वठियां तूं त मुंहिंजो घर वारो वएं तूं मुंहिंजो भतार वएं तूं मूंखां मालूम करियां त जेको लका तूं ॾिसे पियो जीअं तूं सम्झ बि ईअं कोन्हे त तोखे सुती जी साञाए ख़बर पइजी वञे हा त मूंसां केरु हो। बहरहाल राणो रुसी वियो मुमल पोइ इलाज मंथम कयो त राणो न वरियो। ईंदे मोटे मेंदरा वदी झाड़ क्याय वरन होए वल्हा हुंद झटी मुंह जागाय त सुतीअ जी साञाय सोढा सिग्याई थिए।